अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं नवकोट खां सिकंदर अली जिसकाणीअ जी। जिसकाणी वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां नवकोट में एहतजाज कयो वियो, जंहिंमें ज़िले सदर फतह जिसकाणी, अशरफ जिसकाणी, सिकंदर जिसकाणी ऐं ॿियनि एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त लाड़काणो SHO दड़ो हाजी गुलाम पर्वत जिसकाणीअ ते कूड़ी FIR कटी आहे। उन करे नवकोट जिसकाणी वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि जो चवणु हो त SHO दड़ो खे हटायो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।